दोस्तों तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो त मंसूर खान हाणे कहिड़ो क़दम खणंदो। मंसूर खान दोस्तों इन ई कोशिश में हूंदो लगातार त ॿई धुरियूं ठही वञनि, यानी मुराद राज़न वारा पाण में ठही वञनि त टेंशन ई लहे ऐं शाहनवाज़ खान खे कहिड़े बि तरीक़े सां हैंडल कयो वञे ऐं तमामु जल्द ॿिन्ही धुरियुनि जा भाकुर भराईंदो मंसूर खान। ऐं होॾां तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त तमामु जल्द शाहनवाज़ खान खे पोइ ख़बर पइजी वेंदी जेको मुंहिंजे मथां माण्हुनि जे मथां हमिलो थियो इहो जेको आहे रुस्तम वारनि कयो। फ़िलहालु उनजो ओॾे शक न वेंदो, फ़िलहालु उनजो शक एॾे रज़न ऐं मुराद वारनि ते आहे। पुलिस ते ज़ोर रखंदो त इन्हनि खे गिरफ़्तार कयो, पुलिस गिरफ़्तार न कंदी, उहा एफआईआर दाख़िल न कंदी। मंसूर खान होॾां एसपी सां बि वञी मिलंदो, उन खे सम्झाईंदो हिन धुरियुनि ते एफआईआर न कर, ही पाण जेको आहे शाहनवाज़ खान इहो हिकिड़ी गेम खेॾियो आहे। जॾहिं मंसूर खान राज़न वारनि सां मिलंदो उहे बि इहा ॻाल्हि कंदा इहो हमलो असां न कयो आहे, मुराद वारनि कयो आहे। पोइ मंसूर खान चवंदो तव्हां बि नथा मञो, हो बि नथो मञे, पोइ हमलो कंहिं कयो आहे। पोइ पक इहो मंसूर खान इहा ॻाल्हि कंदो त पोइ शाहनवाज़ खान इहा पाण प्लैनिंग ठाही आहे, गेम ठाही आहे तव्हां असांखे फसाइण जे लाइ। हुननि जो ख़्यालु रुस्तम वारनि ॾे वेंदो ई कोन, रुस्तम वारा विच में तॾहिं फ़ाइदो वठी आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं बेल आइकन खे आल ते कंदा, सुठा सुठा कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।